मीरा बिनी के उता के वठी बाबा बाबा असां ॿई त तव्हांजा ॾोही न आहियूं बाबा। नुक़सान तव्हांखे बि कोन पहुचंदो। ईअं सम्झो त तव्हां ॿई असांजा महिमान आहियो। खान दिल जो मरीज़ है, शुगर भी है, डॉक्टर तो वाला कितनी बीमारी में बुधाए बाबा साईं। वाह गुलाम कदर वाह, अदा चंगाई छुट्टी गुनाह बाक़ी। हे मां पंहिंजा सभु बिज़नेस छॾे कमकार छॾे तुंहिंजी चंगाई जे लाइ तावीज़नि जे लाइ हलियुसि। हे ॾुखियो वक़्तु पियो आहे त अकेलो छॾियो मूंखे हलियो थो वञी। डिॼो कोन तव्हां ॿिनी खे कुझु बि कोन थींदो। बेखौफ़ थी मुंहिंजो उता के हलो। बाबा खानण बुधायमि न बाबा त मां दिल जो मरीज़ आहियां, शुगर भी है, पर डॉक्टर हिकु ॿ बि बीमारी बुधाई आहे बाबा। मूंखे छॾियो त मां वञा बाबा। पोइ तोखे एतिरियूं बीमारियूं खणी हलण जो लाचार त कोन्हे न, जो अञा जीअं ई पियो। जीअण खां ई आज़ाद था कराए छॾियो, बाक़ी रमो खे वठी अचो। खान बाबा किथे बीमार आहियां बा, मां कुझु चङो भलो डंडो लॻो पियो आहियां। हाणे बि तूं मूंखे हिन सां ईअं भॼर आहे न त माना सभिनी खां पहिरियों न भरींदोमांइ बाबा साईं। अलाह पहिरियों न भरींदो। तुम माठ करे अचो। बाबा तव्हां उता करे हलो, असां हिननि ॿिन्हिनि खे वठूं था। मीरा जी ॿिन्ही मां को बि गोल करे न जी गोली उते ठोकंदा। वठी हलो वठी हलो वठी हलो। मूंसां कुझु हाणे नेण थियो आहे, पर जेकॾहिं हाणे थोरी बि डर ॾिनीमांसि त वरी छा कयां को अहिड़ो कमु कयां जो मूंसां मजबूर थी मुंहिंजो हर हुकुम मञे। मानी तैयार है, चवी त खणी अचां। न मूंखे बुख न आहे। छो? मुंहिंजी मर्ज़ी। दादली जेकॾहिं वक़्त ते मानी न खाईंदीअ त ॿार खे नुक़सानु थींदो। मां पंहिंजे ॿार खे पैदा करण ई नथी चाहियां त मूंसां तव्हां ई खणी दादलीअ खे सम्झायो। हे त मुंहिंजे सम्झाइण खां हाणे गौरी थींदी पई वञे। ख़बर नथी पवे त हिन छोकिरीअ जे दिमाग़ में आख़िर हले छा थो। दादली जॾहिं मां तोखे चई छॾियो आहे त तूं जीअं चवंदी तीअं ई थींदो, पोइ अजायो ज़िद छा थियो? चवण ऐं करण में वॾो फ़र्क़ु आहे। मूंखे कीअं थो मथां एतबार अचे। ठीकु आहे, मां सुभाणे हालार ख़ान सां मिली तुंहिंजे पीउ खे वठी थो अचां। चए थो पर वेंदे कोन। चयमि न तोसां वाइदो थो कयां ऐं हाणे मुंहिंजे वाइदे ते तोखे एतबार करणु घुरिजे दादली। ठीकु आहे, कयां थी एतबार, पर इहो ॿुधाए त बाबा खे हिते कॾहिं वठी ईंदव? बसि ये ॿ चारि कम नी इहे लाहे 2 ॾींहंनि में हली वेंदुसि। ॾींहं ॿिनि में छो, सुभाणे ई बाबा खे वठी अचो, पोइ तव्हां जेको बि चवंदव असां कंदासीं। बाबा ऐं मां तव्हां ज़िंदगी तव्हांजा ऐं हिन हवेली जा नौकर थी रहंदासीं। नौकर मुंहिंजे लाइ हज़ारे आहिनि, बसि हिन घर सां ऐं मूंसां प्यार करण वारी ज़ाल ई ज़रूरत आहे। मां तव्हांजी उमेद ते पूरी रहंदसि। ठीकु आहे दादरी, मूसा ख़ान तुंहिंजे प्यार जे करे इहो ज़हर जो ठुक पीअण लाइ बि तयारु आहे। मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मुंहिंजी नंढड़ी अम्मा, तूं मुंहिंजी सलाह वठ। बाबल साईं खे रुगो शहर मां अचण दे, सुभाणे सुबुह सां तोखे घुमण लाइ वठी हलंदुसि। जेकॾहिं हिन महिल निकितासीं न त घर ऐं उताक ख़ाली ॾिसी बाबल साईं मुंहिंजी खल पुठीअ तां लाहे छॾींदो क़ुरान। जेकॾहिं अध शाम ताईं न अचे त पोइ सुभाणे घुमण हलंदासीं। का क़यामत त कान थी अचे। न मां अॼु शाम ई बाग घुमण लाइ हलंदसि। जेकर तूं न हलंदे त मां पाण अकेली हली वेंदसि। छा मां? छो मां ग़रीब जे ॿाराण जे कढ पई आहियां। केरु तोखे मारींदो?
तूं जे अकेली घुमण वई आहे पोइ बाबल साईं मूंखे छॾे ॾींदो न माराए मलंगा मड़ अदा तोखे कुझु बि कोन चवंदो। अम्मा ओ मुंहिंजी जीजल सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं अॼो को ॾींहुं तूं घुमण जी पचर छॾ रुगो बाबल साईं खे अचण दे। सुभाणे सिज उभरण खां सिज लहण ताईं ही बालू बालू बज़ाते ख़ुदि तोसां गॾु हूंदो आहे। चई त अथो पर ॿ विकूं खणण खां पोइ सहकरण शुरू थो करे ॾे। न मां वॾी भले सहकंदो हला भले किरंदो हला ही बालू वीचारो तोसां गॾु हूंदो सिज उभरण खां सिज लहण ताईं। तूं त मां ॻाल्हि कंदो हा चिटी हेतरो न मिटी। ठीकु आहे बालू कयां थी तुंहिंजी न चिटी ॻाल्हि ते एतबार। हा हाले किथा लख एहसान अॼु त बची वियुसि सुभाणे जा भाग सुभाणे सां। सोनी सदको सदको इतरी रात थी वई आहे अञा ताईं जागी थी। सोनी एतिरे कुझु थियण जे बावजूद बि निंड ईंदी अदी हाणे जेको थियो हुनखे विसारे छॾ। हाणे इन्हनि परेशानियुनि खे जेकॾहिं न तूं विहाणे जे हेठां रखी करे सुम्हंदीअ त तोखे निंड काथां ईंदी। हाणे मूंखे निंड तॾहिं ईंदी जॾहिं मां सकीना जी निंड हराम कंदसि। इहो जेको ज़िद आहे न इहो ई तव्हांखे माराए थो। तूं वञ मुंहिंजे लाइ पाणी जो गिलास भरियो मूंखे उञ लॻी आहे। पाण सां गॾु मूंखे बि निंड करणु न ॾींदी खणी थी अचां पाणी जल्दी अचिजे। अदा हे कुछ पैसा थी खर्च जे लाइ। अदी इहो त सही आहे आख़िर केसि ताईं तव्हां मूंखे इहे लिकी लिकी पैसा ॾींदव। अदी बिलावर खां इजाज़त वठ त जीअं मां हिन हवेलीअ में अची सघां। अदा तकड़ न कर वक़्तु आयो नी मां तोखे हवेली में बि अचण जी इजाज़त वठी ॾींदसि पर हिन वक़्तु दिलावर खान सां काई बि ॻाल्हि न आहे करणी। जेका ॻाल्हि कईसीं न त तोसां गॾु मूंखे बि हिन हवेली में तड़े कढंदो। छा थियो छोरी छा थियो मूंसां गॾु हली आ।
उन कमरे जो दर बंद करे अंदरा सुम्ही पो ऐं तूं मूंखे छॾे जेको तोखे चयो आहे उहो कर। ठीकु आहे मां वञां थी। तूं हाणे हीअं करे जल्दी सां हली वञ, ईअं न थिए जो कोई तोखे ॾिसी वठे। मांखे उञ लगी त मां ॿाहिरि आयसि। पाणी हिते बि हुयो, तूं ॿाहिरि छा लाइ वई? तव्हां त हर भरो मां ते शक पिया कयो। मां त दिलावर ख़ान जे कमरे में वियसि। छा आहे? छाजो गोड़ आहे? पुछोसि। गोड़ न आहे, मां वेठी हुअसि उञ लॻी सोनीअ खे चयमि पाणी पीआ। सोनी ॿाहिरि वई त गुलाम क़ादर ऐं सकीना छा? न इहो कूड़ा कूड़ा। जेकॾहिं तव्हां ॿिन्ही खे मूं ते एतबार न आहे न त सोनीअ खां पुछा कयो। भाॼाई मां चवां थो सच सच ॿुधाए। अदा जेकॾहिं अञा बि मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार नथो अचेव त तव्हां दर ते पेरा ॾिसी सघो था। हाणे केतिरा बि वज़ीफ़ा पढ़ असर थियण वारो कोन अथनि। अच्छे मथे में शर्म न आई? दिलावर मांखे कसम दे मांखे दिलावर। छाजो कसम? छाजो कसम? पेरा दर ते आहिनि, तूं मौत जे ख़ौफ़ खां कसम खणण लाइ तयार आहीं? हा मां हुयसि दर ते। पर दर ते गुलाम क़ादर न हुयो, मुंहिंजो भाउ सोढो हुयो। सोढो पहिरियां त चवे पई मां दर ते वई न, हाणे चवे थी सोढो हुयो गुलाम क़ादर न हुयो। अदा हिनखे ॿ टे पादर लॻा न सभु सची कंदी। अदा तूं वागुड़े पंहिंजी ज़ालुनि खे न त सरे बाज़ार असांजी इज़त खे नीलाम कंदियूं। सच तो चए हाकिम खान, तव्हांखे ठरजण जो नतीजो आहे। छो मुंहिंजी इज़त अॼु सरे बाज़ार नीलाम थी रही आहे। ठरजण जो नतीजो आहे। छड़ो सबूत छंडे कसम बाबू के पंहिंजी इज़त जो अगर थोड़ो भी को सबूत मिलियो त तुंहिंजी क़बर हिन ई हवेलीअ जे अंदरि हिन ई ज़मीन में ठाहींदुसि। हिन में
मुझो मुखे पूरी पक्का तो तू मुसा कूड़ कोन हदे बाबा साईं भला कूड़ ॻाल्हाइण मां असांखे छा मिलंदो बाबा सही थो चए रमू मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त तूं दामदन मुतलिक़ छा पे ॼाणी बाबा दामदन मुतलिक़ इहा ई ॼाणा बाबा सुबुह जो जीअं न मुंहिंजी अखि खुली त ॻोठ खे चारई तरफ़ पुलिस जो कड़ो हो ऐं बाबा ख़ैरल ऐं मजू बि उते ई हथ आया दामदन सां गॾु दिलावर खान चए पियो त मजू ऐं खैरल खे गहणो वठी आयो हथ ॾियण लाइ रमो हुन लाइ तोड़ कहिड़ी ॼाण आहे हाँ बाबा साईं इहा मूंखे का बि ख़बर न आहे तोखे न आहे ख़बर त पोइ कंहिंखे हूंदी बाबा साईं इन छापे हणण खां अॻु में मां गहणे खे दिलावर खान सां मिलंदे ॾिठो बाबा कहिड़े ख़्याल सां आयो खानण बाबा साईं असांखे का ख़बर कान्हे का बाबा दामदन मुतलिक़ बाबा साईं बस एतिरी ख़बर आहे बस तव्हां जेको पहिरों हुयो अचे बाबा उन खां वधीक बाबा साईं तव्हां बि बादशाह माण्हू आहियो भला जेकॾहिं रेस चोरी कंदा त असांखे ॿुधाईंदा बाबा पर ही त रेसन जो ख़ासि माण्हू आहे बाबा साईं ख़ासि काथे हिनखे त ईअं में रखियो बाबा त पोइ तव्हांखे इजाज़त आहे राति रहो या हींअर ई निकिरो अला हयाती गई खानण बा अबा अला हयाती गई असां हाणे था निकिरूं बाबा आयो अचो रमू वाह यार गुलाम कर हिन महिल जो काॾे हलंदासीं सुबुह जो सुबुह जो हिननि जो दिमाग़ फिरी वञे जेको हिन महिल निकिर त हलूं कुझु कोन थींदो ही मुंहिंजा अमरा तव्हांखे कुझु कोन कंदा एतिरी मूंखे पक आहे सुबुह जो आराम सां निकिरी वञिजो एतबार कोन्हे कसम दे एतबार कोन्हे जवाननि खे ॾियो न सटको तूं पंहिंजी ज़िंदगीअ में पाण ज़हर पई मिलई ज़हर दादली शादीअ खां पोइ औरत जा पंहिंजे मिटनि माइटनि सां रिश्ता कटिजी वेंदा आहिनि ऐं हूअ पंहिंजे मुड़ुस सां जुड़िजी वेंदी आहे जेकॾहिं मुंहिंजे पीउ जो को वारिस हुजे हा या मुंहिंजो कोई भाउ हुजे हा त मां पंहिंजे पीउ खे उन जे हाल ते छॾे ॾियां जॾहिं मुंहिंजे पीउ जो मूंखां सवाइ ॿियो को बि सार संभाल लाइण वारो कोई बि न आहे त पोइ मां पंहिंजे पीउ खे पीरीअ में धिका खाइण लाइ कीअं थी छॾे सघां तूं पंहिंजी ज़िंदगी अज़ाब पई बणाई जंहिं पीउ पाले मूंखे वॾो कयो मुंहिंजे ॼमण सां ई मुंहिंजी माउ गुज़ारे वई मुंहिंजे पीउ मूंखे पंहिंजी माउ वारो कुर्ब बि ॾिनो ऐं उन मुंहिंजे करे ॿी शादी बि न कई त किथे धारी माउ अची मुंहिंजे मथां ज़ुल्म न करे अहिड़े पीउ लाइ तूं थी चवें त मां उनखे अकेलो छॾे ॾियां उनखे दर पदर जे धिकनि जे लाइ न छॾे मां मूसा खान खे चवां थी त शहर वारी जाइ में छॾे अचेसि ऐं हर महीने ख़र्च जे लाइ 4-5 हज़ार रुपया उनखे ॾेई ईंदो इहो मां मूसा खान खे चवंदसि मूंखे तुंहिंजी सलाह जी का बि ज़रूरत न आहे जेकॾहिं मुंहिंजो पीउ रहंदो त उहो मूंसां गॾु रहंदो न त मां बि ज़िंदा कान रही सघंदसि वॾी का ज़िदी औरत जॾहिं मूंसां राज़ी थी वियो आहे बाबा खे वठणु वियो आहे त पोइ तोखे मथे में सूर छो पियो आहे इन्हीअ करे जो सालू हिते आयो न त हितां जो रहियल सुख चैन ख़तमु थी वेंदो मूंसां कान हेॾां अची वियो बदहार कान तुंहिंजी महिरबानी मां हिते ई ठीकु आहियां बाबल साईं न्याणी खां सवाइ हिते मूंखे सुकून कोन्हे मां हलण लाइ तयारु आहियां पर मूंखे तव्हांजी ज़ुबान ते एतबार नथो अचे सालू मां तुंहिंजी छोकिरी जे करे सभु कुझु माफ़ु कयो ऐं बख़्श कयो मां तोखे सिर्फ़ु इन करे ई वठणु आयो आहियां हाणे या तुंहिंजी मर्ज़ी हली या न हलण लाइ मां तयारु आहियां पर मूंखे का अहिड़ी ज़मानत घुर्जे मूसा खान जी ज़बान खां वधीक ॿी तोखे कहिड़ी ज़मानत घुर्जे सालो आलार खान मां इहे ॻाल्हियूं कोन करण आयो आहियां हा सालू मूंसां गॾु हलींदो या न मूंखे कीअं यकीन अचे त मुंहिंजी न्याणी तव्हांखे चयो आहे ऐं तव्हां मूंखे माफ़ु करे
हितां वठण आया आहियो? ठीकु आहे सालो, जेकॾहिं तुंहिंजो मुंहिंजी ज़ुबान ते एतबार न आहे त वधीक मां बि तुंहिंजे मथां ज़ोर कोन थो कयां। बाबा साईं, तव्हां मूंखे माफ़ करे एॾी महिरबानी कई आहे त पोइ हिकु ॿी बि भलाई कयो। ॻाल्हि कर। तव्हां सां गॾु हलण खां पहिरियां मां हिकु चकर पंहिंजी न्याणी सां मिलणु थो चाहियां। न सालो न, उहा तोसां मिलणु कोन ईंदी। हू मुंहिंजी न्याणी आहे, मूंखे ख़बर आहे। तव्हां सिर्फ़ु मूंखे इजाज़त ॾियो, बाक़ी मूंसां मिलण लाइ उनखे इजाज़त न ॾींदो त उहा अलॻि ॻाल्हि आहे। सालू मूं चयो तोखे त मां तुंहिंजे ओॾो बि न ईंदुसि, ऐं मूसा ख़ान जी ज़ुबान हिकु हूंदी आहे। हाणे तूं मूंसां गॾु हली, हिते रहीं हुते रहीं, किथे बि वञी रहीं, मुंहिंजे तरफ़ां को बि ख़तरो महसूसु न करी। ठीकु आहे? चङो हाल आहे। ठीकु आहे मूंसां हलो। हा सालो, छा सोचियो अथई? मूंखे मूसा ख़ान जी ज़ुबान ते एतबार नथो अचे। हलो, पहिरें ऐं हाणे वारे मूसा ख़ान में तमामु घणो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं दिलि सां माफ़ी ॾिनी अथसि त मूंखे पंहिंजी न्याणी सां मिलणु ज़रूरु ॾींदो। उन सां मिलण खां पोइ मूसा ख़ान जे दिलि जी ख़बर पवंदी ऐं पोइ मां को फ़ैसिलो करे सघंदुसि।